लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि मञे अम्मा त असलम जे लाइ न लाइ असद लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी हूंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि मञे अम्मा त असद अम्मा त असद जे लाइ राति छा अम्मा त सॼी राति असद जे लाइ डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि मञे न अम्मा त असद जे लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी अम्मा त असद जे लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी त मञे न अम्मा त सॼी राति असद जे लाइ डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि त मञे न अम्मा त असद जे लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी अम्मा त असद जे लाइ सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि त मञे न अम्मा त सॼी राति डीएसपी जे घर वेठी रहंदी ईअं न वेठी रहंदी पर ख़ुदा करे अम्मा त सॼी राति असद जे लाइ डीएसपी जे घर वेठी रहंदी पर ख़ुदा करे डीएसपी बि त मञे न हाणे माठ करे सुम्हंदे या मूंखे डिॼारींदो रहंदे मूं माठ कई मुंहिंजा जनाब मूं माठ कई बिस्मिल्लाह इते चओ हाणे माठ करे सुम्हंदे या मूंखे डिॼारींदो रहंदे हाणे माठ करे सुम्हंदे या मूंखे डिॼारींदो रहंदे मूं माठ कई मुंहिंजा जनाब मूं माठ कई सुमी को सुमण जैसे नहीं सही कयो मज़ो ना आयो हाणे माठू कंदे या मूंखे डिॼारींदो रहंदे हाणे माठ करे सुम्हंदे या मूंखे डिॼारींदो रहंदे किथे वञी पहुते थियो सामो पे सीने सवेल हां चलो कर समझा दो तो मासी अची हुई ॿियो ख़बर पुट वो आसरो थियो न पुट न ड्रेसिंग समझा दो तो मासी अची हुई असलम चोर बाबा चाचा अबू बकर कोलाची साहब जो हीरो आ सुपर हीरो सीरियल जो वो भी गदा मादा कार्टून में ये असानी सजी कास्ट ये असाना व्यूअर अची रहा है अस्सलाम वालेकुम जीशान साहब हालो कजाए बा सबिन के बा अस्सलाम वालेकुम आई लव यू नूरज़ार टीवी दोस्तों क्या क्यों क्यों इतने खजू अरे हेरे ट्राइपॉड जे वजह ना अचो पियो कट इते पियो ओके रिकॉर्डिंग हले दी फाइट जो तो करी अया पर थियो से हाथ से हेड चाय सटो हेरे खणी जो हेरे सामो अरे कट क्या एक्शन रोल क्यों अरे तो रियल धक्का है जाला तो उस्ताद है तो सच में दावे ना असल केदा पूछना था भले थे वाह है जा जावे बली